सतगुरु नानक देव महाराजन परदेस वया। परदेस वेंदे वेंदे हिकड़े नगर में पहुंचा। ध्यान ॾिजो, ॾाढी प्यारी कथा। उन्हें नगर में वॾा वॾा सिद्ध संत साधु ज्ञानी तपस्वी रहंदा, वॾा वॾा यानी वॾा जेके योग साधना कयल विद्वान चतुर पंडित वॾा वॾा उते ज्ञानी रहंदा। उन्हनि में हिकिड़े वॾे विद्वान ज्ञानी गुरु नानक देव महाराजन खे हिकिड़ो कटोरो खीर जो भरे मोकिलियो। खीर जो कटोरो पूरो भरियल बिल्कुल, कि उन मों हिक बूंद भी मथे न अची सके। धीरे धीरे ध्यान सां वो सेवादारी खणी अची करे गुरु नानक देव महाराज खे ॾिने। त असांजा जेके योगी उन्हनि तव्हांखे खीर जो कटोरो मोकिलियो आहे, उन्हनि जो संदेश। भाई बाला भाई मर्दाना चवनि पिया, सम्झ में न आयो गुरु जी, हेतिरो सो कटोरो आहे, वरी भरियल एॾो आहे कि वीचारो जीअं तीअं ढिजी ढिजी खणी आयो आहे। सम्झ में न आयो हिकु कटोरो खीर जो मोकिलण जो छा मतिलबु? या त टिनी जे लाइ 3 गिलास भरे मोकिलिया कम से कम। हाँ, हेतिरो सो कटोरो वो भी भरियल एतिरो लबालब, इहो कहिड़ो संदेश आहे? गुरु नानक देव महाराज छा कयो? नंढो सो पत्र खयो, जीअं तुलसी पत्र हूंदो आहे न, तीअं खणी करे उन खीर जे मथां रखियो। खीर जे मथां रखियो ऐं चयो वञो ही संदेश असांजो पंहिंजे योगी जन खे वञी ॾियो, पंहिंजे गुरु जी खे। वो सेवक हली वो संदेश खणी करे। भाई मर्दाना पुछो, सतगुरु हे कहिड़ो इन जो राज आ रहस्य है, असांखे त सम्झ में नथो अचे। चओ हरे राम, वेही रहो भाई, वेही रहो। संगत अचे त सही न, पोइ विहारींदासीं न संगत खे। असांजो कमु आहे, असांखे चइजो, अॻिते कंदासीं। विच में सत्संग हले त कॾहिं बि ॻाल्हाइबो न आहे। भेटा बि न रखो हाली, पोइ रखिजो जेॾीमहिल रखणी आहे तव्हांखे। भॼन हले, कीर्तन हले, नृत्य हले, सत्संग हले त हिकु चित्त सां ध्यान सां वेही केवल श्रवण कबो आहे, हा न। पूरो अधु दरबार खाली आहे न, चिंता न कयो। हाँ, त कथा पे ॿुधायां मां तव्हांखे। गुरु नानक देव महाराज जन वटि कटोरो खीर जो भरियल आयो ऐं उन जे मथां नंढो सो पत्तो रखी करे गुरु नानक देव महाराजन वो खीर उन्हनि खे वापसि मोकिलियो। भाई मर्दाना पुछो, इन जो रहस्य कहिड़ो आहे? ॾाढी ज्ञान वारी कथा, ध्यान ॾिजो। गुरु नानक देव महाराजन चयो, हिते जेके महंत रहंदा आहिनि न नगर में वॾा, हा, उन्हनि मूंखे खीर जो कटोरो भरियल मोकिले करे हिकिड़ो संदेश मोकिलियो आहे। उहो इहो ई आहे। कहिड़ो? इसकी थोड़ी आवाज बढ़ाओ भैया। हरे राम हरे कृष्ण। हाँ, उन संदेश इहो ई मोकिलियो आहे कि हे संतो, हिन नगर में पहिरियों ई वधीक संत महात्मा योगी सिद्ध ज्ञानी आहिनि। एॾी जॻह भरियल आहे कि ॿिए जी ज़रूरत कोन्हे। सम्झो था? खीर भरियल जो अर्थ इहो ई आहे कि हिते एॾा संत योगी आहिनि कि ॿिए संत जी ज़रूरत कोन्हे। इहो उन जो संदेश आहे। ऐं तव्हां पतो रखियो, इन जो मतिलबु चई मां पतो इन करे रखियो, ये एॾे भरियल खीर में बि पतो कटोरे में अची वियो। खीर हारजो बि कोन, खीर जो कुछ बिगड़ियो भी कोन, ऐं पतो भी गॾु हली वियो। त गुरु नानक देव महाराजन चवनि था, मां भी इन नगर में तव्हांजे मथां बोझ थी करे न रहंदुमि, भार थी करे न रहंदुमि। असां त रमता जोगी बहता पानी, हिकु हंधि रहंदा न आहियूं, 4 ॾींहं रही हली वेंदा आहियूं। इन करे तव्हांजे मथां बोझ न पवंदो, तव्हांजी सेवा हलंदी रहंदी। चओ हरे राम। एतिरी देर में भी संत खुद डुकंदा डुकंदा आया ऐं गुरु नानक देव महाराजन जे चरणनि ते किरी पिया, अची करे मिलिया। चवण लॻा, मां सुञाणे वरितुमि, तव्हां पूर्ण महात्मा आहियो, तव्हां ॾाढा ज्ञानी आहियो। ही त कोई सवाल तोड़े न सघंदो आहे, लेकिन एतिरी सी ॻाल्हि में तव्हां इहा ॻाल्हि सम्झी वरिती। चओ हरे राम। अहिड़ी सतगुरनि जी महिमा